चाय तो पी वञ न। ओहो अदी मूंखे त तकड़ मां या चांहि विसरी वई आहे। हाणे हीअं कर वारो कर हिकिड़ो कोप ॾे त मां पी ऐं बनी ते वञा, देरि पई थिए ॾाढी। ठीकु आहे दी? जल्दी आदि जल्दी करिया। हाँ दा हाँ। शाबाश दा मुंहिंजा भाउ, ईअं ई महिनत कंदे न पढ़ी लिखी नौकरी वठंदे। अदा अधो नंढो चए पियो मुंहिंजी होशियारी ॾिसी स्कूल में मास्तर मूंखे मॉनिटर करे रखियो आहे। मॉनिटर? इहो वरी छा आहे? इहो छा के चवंदा आहिनि? अदा वॾा स्कूल में जेके ॿार पढ़ंदा आहिनि उन में जेके ॿार होशियार हूंदा आहिनि उनखे मास्तर मॉनिटर करे रखंदो आहे। अदा हेॾे सारे ॻोठ में स्कूल में होशियार तूं ई आहीं। हा हा कीअं न हूंदो, आख़िर भाउ कंहिंजो आ। अदा सॼे स्कूल जो मॉनिटर न आहियां, पंहिंजे क्लास जो मॉनिटर आहियां। अदा इहो वरी क्लास छा आहे? इन खे चवंदा आहिनि तालीम लाज़मी आहे। अदे जी एतिरी उमिरि थी आहे पर क्लास जी ख़बर कोन अथसि। अदे वॾे त सदाईं बनियुनि जो कमु कयो आहे ऐं गाह पठो। अदे खे कहिड़ी ख़बर त क्लास छा आहे? मां तो सम्झायां तोखे, असांजो स्कूल आहे वॾो, उन में कमरा आहिनि, हर कमरे में मास्तर ऐं मॉनिटर हूंदा आहिनि। मां बि हिकु कमरे में मॉनिटर आहियां। हा हा ईअं ई अदा महिनत कंदे न त हिकु न हिकु ॾींहुं ऑफिसर थींदे। अदा पढ़ियल लिखियल जी माण्हुनि में इज़त आहे ऐं अणपढ़ियल हथ में कुहाड़ी कोडर ऐं मथे ते तंगारी हूंदी आहे। अदा दे वटि 100 रुपया ख़र्ची अथई, स्कूल वञी जल्दी मोटिजांइ, काॾे न वञजां, मां वञा थो बनी ते। ठीकु आहे? लगी तो सही दो पर बनी काटे तो कोठे में कजो छिपियो तो बणतो कजियते इते न सुरमा फणियूं ॾेई तू कजियते तो वनी या शादीअ ते तो वनी? साल डेट जो पी के चियो हाणे कोन चवंदा। खेर तुंहिंजी मर्ज़ी भली वञ पर यार मोटण जी कजाए। बनीअ जो कम रहियो पियो आहे, अॾ जी खाटी खणणी आहे, 2 ॾींहंनि खां पोइ वरी पाणीअ जो वारो आहे। ओ दा मां दीदार करे मिंटे में मुड़ तो जाऊं न दा मुझे मतलब मां दुआ करी मोटी तो जाऊं। आ सही मोटी आ दुआ घुरी, जेका दुआ घुरण वञी तो मूंखे सभु ख़बर आ। मासात मरियाम खां मासात हुसना जी मोकल वठणी पवंदी, न त ही निभागो सभु दोस्त यतीम करे छॾींदो। वञे तो दीदार करण, दुआ करण तो प्यार करे हो इंतजार कया मां सां सां प्यार करे मां त जी फाथी आहियां। हाणे ख़बर पवंदी मासात हुसना जी। तूं मां सां साजा नहीं, हाणे त हथ हटाए न। मां साथ मिठी ज़ात वाकई में मूंसां सचो प्यार थी करे। मां सां तोसां प्यार बि मूं अखियूं बूटे कयो हो न। ख्वाहिशा मुंहिंजी अखियूं हमेशह लाइ बूटनि, तॾहिं तुंहिंजे कदमनि में हुजां। मां साथ इंजे ना आहे। कमदार वरी को ॿियो हारी बि ज़मीन खपाए थो त ॿुधाए वठूंसि। पुत्र आसपास जी ज़मीन फुगड़नि जी मुठ ते ख़रीद करे छॾी आहे, बाक़ी 2 ॼणा आहिनि से ॾुखिया मल, वरी ॿियनि खे बि झलनि था। ज़मीन दरिया ख़ान खे न ॾिजो। कमदार तूं रुगो उन्हनि जो नालो ॿुधाए, उन्हनि जे मथां अहिड़ो कहर किराईंदासीं जो कागज़ अची बाबे साईं जे आॾो रखंदा। केरु आहिनि उहे कमदार? मूंखे ॿुधाए त ओताक ते घुराए उब तो टंगरायानि। पुत्र आहिनि पंहिंजे राज जा ई माण्हू, थोरा थोरा मुंहिंजी नानाणी लिछ में मूंसां मिलनि था। हा भला हाणे हिकु दफ़ो सम्झायूं था, मता सम्झी वञनि
कंदार सम्झाए छॾ पंहिंजे नानाणनि खे, न त अहिड़ो असरु कंदासूं न तुंहिंजे नानाणनि जो निशान ई न मिलंदो। अरे ॿुधाईंदो उन्हनि जा नाला जा ठाहे पुठीअ ते छाला। न भोतार ईअं न कजो, तव्हांजो हथु गरो आहे, कमदार ठारे खे सफ़ा ठारे छॾींदो। त पोइ ॿुधाए उन्हनि जो नालो कमदार। भले हिकिड़ो आहे इहो बरू, ऐं ॿियो शाहिद ख़ान थो सॾाए। इहे निभागा कुल्फनि वांगुरु ॻरी वेंदा, पर इहे ज़मीन कोन खपाईंदा बाबा। हिकु दफ़ो प्यार में सम्झाईंदो, जे न त पादरनि सां पाण ई राज़ी थींदा। ओ अदा अच मानी खा। हाँ दी तू तो भी हली माचा तो भा मिठड़ा तोखे भुख त लगी हूंदी। भेण मुंहिंजी मिठड़ी, जॾहिं तूं मानी खणी ईंदी आहीं न त मां तोखे ॾिसंदो आहियां न त मुंहिंजी त बुख ई लही वेंदी आहे। अदा मूंखे ॾिसे तुंहिंजी बुख लही वेंदी आहे त पोइ मां मानी खणी थी वञा। न मुंहिंजी मिठड़ी भेण, रोज़ी हली आई आहे न त हिनखे मां कीअं मोटाईंदुसि? 200 गिरह हणी थो वठांसि। छा अदा 200 गिरा? मना अॼु मुंहिंजे मिठड़े भाउ खे बुख घणी लगी आहे न। हाँ भेण, मूंखे ॾाढी बुख लगी आहे। पोइ मुंहिंजो भाउ मानी खाए। हाँ खावां थो। अब शाहिद खान नहीं छा? ना कमदार सफ़ा अखियुनि खां वेही इहो ई छा सुञाणप खां इनकार थो करी? अब झूना थी आयूं। कोन थियो ही झूनो। वे नाना वे हाल वाल दे केड़न जी बनीअ खे कल्टी ॾियारिया आहीं। बा शायद मुंहिंजो नालो आहे कमदार ठारो, ऐं ठारो कमु ठाहींदो आहे, ड्राहींदो नाहे भा। सभिनी माण्हुनि जूं बनियूं भुॻड़नि जी मुठ में पंहिंजे भोतार खे वठी थो ॾी, कम खे सफ़ा ठाहियूं वेठो ई आहे न। बाबा भुॻड़नि जी मुठ ते छो ज़मीन ख़रीद कई अथनि? पंहिंजा ॾोकड़ ॾिना आहिनि, ॾोकड़। बाबा ज़मीननि जो बि कहिड़ो हाल आहे, गरीब किथे पूरा पवंदा? चङा भला ज़मींदार ज़मीनूं खपाए चटणी चट करे विया ऐं सफ़ा पट करे भॼी बि विया। कहिड़ो नुक़सानु आहे ज़मीनुनि में नाना कमदार? सम्झाए त मूंखे थोरो। बाबा हाणे कणक जे फसल त ज़मींदार ऐं हारनि खे पगूं बधराए छॾियो। अरे कापारी धक लॻो ज़मींदार ऐं हारनि खे, वरी खणी वण पोखिया अथनि। अलाह को अघड़ो करे बा इन्हनि खे, न त बा हर मस्जिद मां ऐलान ईंदो, हज़रात फलाणो माण्हू ज़मीन खपाए थो, ज़मीनूं वठी सवाबेदारी न हासिल कंदा। बाबा ज़मीनूं वठण वारा अॻियां हूंदा ऐं ज़मीन खपाइण वारनि जी पोयां कतार हूंदी। अदा बीहो मूंखां ज़मीन वठो, अदा मूंखां ज़मीन वठो। अड़े बा रिहूं हूंदियूं रिहूं, ख़ुदा जे वास्ते ज़मीन वठो, अदा अलाह जे वास्ते बचड़नि जे सदके मूंखां ज़मीन वठो। पोइ त साईं कमदार ठारो, कमु ठाहींदो कोन, ड्राहींदो, हणी डंडा पोइ ते भॼाईंदुनि। खुदा कयो माण्हुनि जूं पिटूं लॻंदियूं, ज़मीनूं वठो। अलाह अहिड़ी नोयत न आणींदो जो कमदार ठारो कमु ड्राहींदो। दुखनि पुठियां सुख बि ईंदा आहिनि। तूं ख़बर ॾे भला कीअं अचणु थियो आहे? अबा शायद तुंहिंजो पीउ मुंहिंजो दोस्त हो, तुंहिंजी बनी रेस जे बने सां बिट लॻी पई आहे, सुठा पैसा वठी ॾियोसि आहे, सुठा। मां ॿार न आहियां जो तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी सघां। वञी पंहिंजे रेस खे चओ त पंहिंजी अखि सां छोॾो ॿधी छॾे। मां पंहिंजी बनी कॾहिं बि न खपाईंदुसि। अरे तो वटि कहिड़ी लिखत आहे? तूं जूं कूकू कोरट बि कोन ॿुधंदई। हा चमचो सोई चमचो, वॾी उमिरि जो थी पियो आहीं, न त जहिड़ी न ॻाल्हि कई अथई धसे पटको कयई हा धूड़। अबा चङाई वारे जा तूं मुंहिंजा पटका सदाई धूड़ थींदा आहिनि, पर कुतो छा ॼाणे कणक जी मानी मां। अड़े कमदार,
इहा कहिड़ी तो बकवास करी नथो चवां त मथे ते चढ़ंदो तो वञी हल हितां जेकॾहिं मुंहिंजे मथे खे फेरी अची वई न त पटको दूर कंदो मां हल हितां वञा थो मसला न खपायो वरी तव्हांजी मर्ज़ी। हलियो आयो ट्रेजर अरे ॾिसंदासीं चमचो रे सॼो हल माशाल्लाह छा त हुस्न आहे छा त कुदरत वारे जी कारीगरी आहे छोरी मलाई आहे त मलाई रसगुल्लो ये तो मेलन में रहण जहिड़ी आहे छोरेस तव्हांजे मेलातुनि में रहण वारियूं मायूं सभु भॼी वयूं आहिनि छा? तुंहिंजी इन ॻाल्हि ते मूंखे ॾाढी कावड़ आई पर तुंहिंजे ख़ूबसूरतीअ खे ॾिसी कावड़ ख़तमु करण जो इरादो करे छॾियुमि। कसम आहे मूंखे तुंहिंजी गुलाबी चपड़नि जो ऐं नशीली अखड़ियुनि जो। असां त हरू भरू मायुनि खे शहर में ॾिसण हलंदा आहियूं असांजो त ॻोठी जन्नत लॻो पियो आहे। तुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे साले थियण वारे जो नालो छा आहे? मां वरियाम जी भेण आहियां वरियाम जी। अगरि मां हुनखे ॿुधायां तव्हां मुंहिंजी रस्ता रोक कई आहे त तव्हांखे शहर वञण जो रस्तो बि न मिलंदो। ढिॼार त न सोना साईं ढिॼार त न सोना साईं रस्तो छॾ मुंहिंजो। वञो भला। असी के घर में वेण पवंदो थे अची अदो ॿुधायां थो। शहज़ादो भाजपुर मां अची वियो छा? अदी मां सवेर मोटी आयो आहियां तूं हले कंहिंजे रिधनि सां आई ता अदा वॾा ॾे वई हुअसि मानी खणी। अदी तोखे जलियो अथम तूं ॿाहिरि न निकिरंदी कर मां अचां अदे वॾे ॾे मानी गॾु खणी हलंदासीं। भाउ वॾो सुबुह साण चांहि ऐं पापो खाई वियो आहे। मूं सोचियो मथां बुख लॻी हुजेसि। ख़ैर तूं वेह मां तुंहिंजे लाइ चूरी खणी थी अचां। मासा त अची वियो हा मासा त नंढड़ा कीअं थी हले तुंहिंजी पढ़ाई? फर्स्ट क्लास। इहो वरी छा आहे फर्स्ट क्लास? मासा तूं केॾी महिल आहीं? भेण हींअर आयो आहियां मासात में कमु हुयो सोचुमि मता घर हुजे। अदा खे मानी ॾेई हाणे मोटी आई आहियां। अदा जो कमु हुयो बनी ते अदा शाम जो ईंदो। मासात बि चीड़ो आहे साईं चवंदो आहे अॼु जो कमु अॼु थिए सुभाणे न थियणु ॾियां सॼो कमु करे पोइ कम जी जान छॾींदो। मासात खे सॼी हक़ीक़त ॿुधाई पर जे अदे वॾेरनि खे ख़बर पई त झेड़ो थी पवंदो। चुप रहण में अकुलमंदी आहे। भेण सुना छा थी सोची? कुझु बि न अदा। चङो भेण मां वञांसि थो बनीअ ते उते वेही कम में हथ हमराई बि करायांसि थो ऐं हाल वाल बि कयांसि थो। तर जी सभु ज़मीन ख़रीद करे छॾी आहे बाक़ी 2-3 ज़मीनूं आहिनि जे उहे राज़ी थी विया त सभु ज़मीनूं दरिया ख़ान जूं थी वेंदियूं। बाबा साईं राज़ी उन्हनि खे थियणो आहे न त रज़ा इलाही करण बि केरु न ईंदो। ॾिस जेके ज़मीनूं न ॾींदा उन्हनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ो कराईंदासीं। ॾिस उहे दावा त वरी बि असांखे खणींदा न। हिन दौर में तव्हां केरु ॿुधंदो न त पोइ असां उन्हनि खे चवंदासीं असां त तव्हांखे पैसा पिया ॾियूं न तव्हां ज़मीनूं पाण कोन ॾिनियूं हाणे वञी पाण ॼाणियो। भूतर हाणे बिल्डोज़र घुरा देरि न कर खाटी वारी मशीन घुरा इन्हनि जा घर ड्राए पट करणा आहिनि छो त हाणे ठारे जो कमु ठहण न आहे ड्राहण आहे भूतर ड्राहण। छा थियो अथई कमदार सफ़ा ब्लड प्रेशर हाई लॻो पियो अथई। भूतर मां चयोमांसि त ज़मीनूं दरिया जूं आहिनि ऐं उन खां पोइ दरिया खान जूं आहिनि। हिन छोरे खे हिकिड़ो देसो वाछनि में विझणु कोन ॾींदुसि। हा अंदार ॿुधाए छा थियो आहे ॼण को बक बक कंदे। भूतर हितां मां हली वियो आहियां छोरे शाहदू ॾे त तुंहिंजी ज़मीन जी पुठ असांजे रेस जी ज़मीन जी पुठ सां लॻे थी। चयोमांसि बाबा इहा असांखे ॾे उन वरी छा अॻिते बकवास कर न
बस निंडारे साणे मां तोखे ॿुधायां कोन थो हो उर्दू में कोन चवंदा आहिनि छोटा मुंहुं बड़ी बात। हाणे घणो वात नण ॿुधाए त छा चयो आहे तोखे हुननि? चए पियो जेके निंढा रेस आहिनि न इहे सफ़ा लूसी आहिनि ऐं जेको वॾो रेस आहे न उहो अख सां पाॾो ॿधे उहो मुंहिंजो मतिलबु आहे अख सां छोॾो ॿधे छॾे पोइ तार बाक़ी ज़मीन खां त न उठो ईअं चए पियो हलायो कसम आहे। हाणे बिल्डोज़र घुरायो खाटियारी मिशन घुरायो इन्हनि जा घर पटे रख कंदासीं। पहिरीं मां तव्हांखे चवंदो हुउसि न त ठारो कमु ठाहींदो आहे हाणे घर थो ठाहे ठारो। हाणे इहा ज़मीन मुंहिंजी थींदी उहे छोरे हुन छोरे जो रतु वहाइणो पए त वहे। हाणे हुननि खे ख़बर पवंदी त दरिया खान जी दहशत छा आहे। साजन तू मासात के चओ न रते वॾे ते ज़ोर धरे। छा चवे तुंहिंजे भाउ खे मुंहिंजे छण वारे साले खे? मूंखे शर्म थो अचे बस तू सम्झी वञ न भला। मूंखे सम्झ में नथी अचे जे खोले ॿुधाईंदी ॾाॾे वॾे खे चवंदुमि। मासात वॾे खे चओ त तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी जे बारे में। छोरे खे कल्टी कराइणो पवंदो न त इहा हूर इन लंगूर खे ॾेई छॾींदा। मां अॾे वॾे खे मृत्यु कंदो आहियां। हिन चकर अॾे चयो आहे त फसलु खणी मां तुंहिंजी मोकल वठंदुमि। चङो हाणे मूंखे मोकल ॾे अधो नंढो स्कूल मां अचण वारो हूंदो मां हलां थी। दिलि नथी चए तूं भली वञ। अबा हेॾे त अचिजांइ तोखे हाल हवाल ॾियणा आहिनि। उहो अबा कमदार हाल हवाल ॾियणा अथई त हेॾे अची ॾे मूंखे कमु घणो आहे न त वरी कंहिं ॿी साइड ॾिजां। भला अचां थो चवंदा न आहिनि पंहिंजी गति जे लाइ कॾहिं खे पहिरें पवणो पवंदो आहे। ईंदो वरी अचे चवंदो बनी खपायो। इहे हाल हवाल त मूंखे मासात ॾेई वियो आहे। मरण जी कंधी ते पहुतो आहे पोइ बि चमचागिरी खां मुड़े कोन थो। अबा ॾिठे ई तो अरे मसा जी पेट भराई। नाना कमदार अचण सां न सलाम न दुआ अचण सां ई गिला चालू करे ॾिनी अथई। छा कयो आहे मुंहिंजे मसाद ॿुधा। अबा तूं ही शाणो माण्हू तूं कम खे हर ठपे वेंदे। अबा कमदार इहे मूंसां ठप वारी ॻाल्हियूं न कंदो कर। मां कहिड़ो लोहर आहियां ॾाटरा कोडरूं ठपींदो आहियां। मतिलब वारी ॻाल्हि कर मूंखे कमु घणो आहे। बाबा मां चयोमांसि ज़मीन खपा रेस खां ॾोकड़ बि वठी थो जाए। बाबा रेस दरिया खान ज़मीन जा खाता बि ठाराए छॾिया आहिनि। रुगो अदालत में वञण जी देर आहे। नाना कमदार असां बि ॾिसूं था त कन कब्ज़ो ज़मीनूं माण्हुनि खां ई साए वतियूं अथनि। असां कंहिंखां ड्रेजण वारा न आहियूं। अड़े छा मां चयो त शायदि के सम्झाईंदे तूं उल्टो मूंखे दाबा पियो थो ॾी। हाणे हितां हल मूंखे कम खां नसीड़ा चओ वञी पंहिंजे रेस खे असांजी ॿनी में हथ त विझी ॾिसे। बाबा मुंहिंजो नालो आहे ठारो ऐं ठारो त कम खे ठाहींदो आहे। तव्हां त पंहिंजो कमु पाण पिया था ठाहियो। ऐं हो चवंदा न आहिनि हिकिड़ी चवणी हूंदी आहे नींगर दरिया जे कप ते कुॾे सा अॼु न ॿुॾे त सुभाणे ज़रूरु ॿुॾे। हा हा कमदार हा असां ॿुॾीयासीं न त तोखे कोन चवंदासीं। हल हितां। ये गुल जहड़ी चप बकमल गंद मोती छा पवस हजार त न सुना साईं। ठिडियार त न सोना साईं रस्तो छॾ मुंहिंजो। लॻे थो त छोरी रेस जी दिलि में घर करे वई आहे। यार छोरी दिलि में घर करे वई आहे इन खे हासिल करणो पवंदो। मुंहिंजे भाउ खे एतिरो वणी वई आहे त पोइ खणी था अचूंसि।
यार जी इहा छोरी राज़ी थी पए त तुंहिंजी भाॼाई बणायांसि कसम आहे। हुकुम कर रेस हिमल ई था खणी अचूंसि। हा रेस तव्हां रुगो हुकुम कयो। हली था अचूंसि, जे हा कई त ठीकु आहे, न त पोइ खणाए था अचूंसि। अड़े मजनूअ जा पुट उथ कम केर कंदो? कयां थो अदा पेट में सूर ॾाढो आहे, मां टिकी भला वठी दुकान तां, ॾाढो सूर आहे। दुकान ते वञण जी का बि ज़रूरत कान्हे, लटाए थो टिकी मोट आहे, कान का वठी जा, सम्झाई कोन थो कहिड़ो पेट जो सूर आहे। हा अदा वॾा आहिनि, मां टिकी मां मूंखे कोन सूर झको छो, मूंखे इजाज़त ॾे त मां जवरी टिकी वठी अचां, उहो टिकी भली आहे। तोखे जेको पेट में सूर आहे न उहा मूंखे ख़बर आहे। जवरी टिकी मूं वटि खोड़ पियूं आहिनि, मां बि खाईंदो आहियां। हाँ ये बि अथई, खणी थो अचां। उथ पुट उथ, टिकी खां पोइ कमु भलो आहे। तो त मुंहिंजे भाउ जूं निंडूं ई हराम करे छॾियूं आहिनि। छोरी कहिड़ो जादू कयो थी अधे ते? छोरी रेस सॼी राति सुम्ह ई कोन थो, रुगो रेस खे बेकरारी थिए। मुंहिंजे ज़हन ऐं ख़्यालनि में छाइजी वई हली। तुंहिंजा ख़्याल ई ख़्वाब सभु सही थी वेंदा। वठोसि। दौलत परस्त बि हुयो, हवस परस्त बि हुयो। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि कंहिं न्याणी खे मेरी निगाह सां कीअं ॾिसबो आहे। मां कौन छोड़े सही, मां कौन छोड़े सही। तू कौन छोड़े सी? मोटड़े खासी? हाँ मोटड़े खासी गलन गलन रे। हाँ अम्मा बाबा, अम्मा बाबा, अम्मा।
कमाऊ पुटराई वॾो न टाइणो ई हाय कहिड़ो इश्क लॻो आहे तोखे कुझु सम्झ में ॻाल्हि नथी अचे। चाचा तव्हां जेका मासा अथनि न उनजे वॾेरनि सां जहिड़ो थी पियो आहे। छा मासा तव्हांनि सां हल मासात वॾा मूंखे सिर्फ़ सुका ठक लॻा आहिनि, बाक़ी हुननि खे अहिड़ी त सिखत ॾिनी आहे अहिड़ी जो उमिरि भर यादि कंदा। मसद भाग भला न असां कोन हुआसीं, न त वॾेरो पंहिंजे पुटनि जी ॾोली खट खणाए वञे हा। मासाद हलो थाणे ते ताली एफआईआर था कटरायूं। न दा वॾा इहा ग़लती न कजो, न त पुलिस असांखे विहारे छॾींदी। साजन सही थो चए मसाद, फिलहाल ॾिसूं था त वॾेरे जा पुट छा था कनि। चूड़ियूं पाए असां बि न वेठा आहियूं, हाणे जेकर न इहा हरकत कयूं त राशप जा कुलनि ते खणाए ॾींदा। सुभाणे मौलवी वठी मुंहिंजी भेण जो निकाह करे मुंहिंजी भेण खे वठी वञो। ठीकु आहे मासाद, असां इहो बिलो कयूं था। होतार मां चवां थो देर न कयो, जल्दी हलो। जेकर निकाह थी वियो न छोरी ते पोइ निढोरे संबंधो रेवड़ियूं खण। कमदार या मुंहिंजी इन छोरीअ जो निकाह सिर्फ़ मूंसां थींदो, मूंसां। कमदार उहा छोकिरी मुंहिंजे पुट खे वणी वई आहे, पोइ हुनजे लाइ केतिरो बि ज़ोर ॾियणो पियो त ॾींदासीं, पर इहा छोकिरी खणी ईंदासीं। होतार तव्हां बेफ़िक्र थियो, हलो त लेटी था अचूं। मुंहिंजो मतिलबु आहे लेटाए था अचूं। त पोइ ठीकु आहे, अचो तने वरियाम खे लेटाए छोरी खे खणी था अचूं। पोइ हलो त पापा कुटको खाई अचूं न, और मुंहिंजो मतिलबु आहे कुटको ॾेई था अचूं। अचो अचो। अबा घोट आयो आहे, घोट घोट। अरे अरे पंहिंजा पलीत कदम खणी मुंहिंजे घर में छो किरिया आयो? तुंहिंजी भेण मुंहिंजे पुट खे पसंदि अची वई, उहा तव्हां कंहिं ॿिए खे ॾियो। ईअं न थींदो, ईअं न थींदो। हा हथु वॾो थींदो, घोट असांजो आहे। खरीदो का पार हेलो मुझे मुझे भेड़ के बचा वो साले को बने हो कभी करी हो मुझे भेड़ के बता दे
अम्मा पापा बच्चा ने छोरन सपा दूधा काला जिनिया अज लगे तो रे सारा सब छोरा मरदा ये मरदा ने मुखे छड़े नो याने भागो भजी जान छड़ाया बाबा शायद मां फेकस हुआ बाबा मां ये कौन तो हम तवा हारन ते जुल्म कयो नंद कयो वो छोरा पाल खमीरा मां तो ते हिकिड़ो गरीब माण्हू मां उन चवण न पियो वठा त मूंखे मोचड़ा पिया हणनि न न ई न कजाए बाबा मूंखे माई ने मुंहिंजो के ख़तम बि कोन कंदो ग़रीब आहे मुंहिंजो पैर बि कोन्हे को शादी बि कोन कई त मग में तो मारी जा तोखे न मारिया शैतान जी पुछड़ीअ खे न मारिया शैतान जी जड़ त तूं ही वॾे वॾेरनि जो दिमाग़ त तव्हां जहिड़नि लूसी कमदारनि ख़राब कयो आहे जे तोखे छॾे ॾियां त सम्झ वॾेरनि खे छॾे ॾिनुमि तो जहिड़े लूसीअ जो मरण लाज़मी आहे मर ॾे न इहे न कजाए